नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर लाड़ो जी निजी अस्पताल जो डॉक्टर घोसपुर वासी मुकेश कुमार लाॾाणो करे वियो। डॉक्टर मुकेश कुमार खे फालिज जे झटके ऐं नमूनिया सबबि कराची जे आगा खान अस्पताल में दाख़िल कयो वियो। तबियत में सुधारो न अचण सबबि डॉक्टर मुकेश कुमार अॼु कराची जी निजी अस्पताल में लाॾाणो करे वियो। डॉक्टर मुकेश कुमार जो आख़िरी रस्मूं सुभाणे अबाणे शहर घोसपुर में अदा कयूं वेंदियूं। सहाफ़ी जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़ 7, अविनाश कुमार वलेचा ऐं गुलमोहन चाचड़ पारां डॉक्टर मुकेश कुमार जे बेवक़्ता हिते विछोड़े ते संदन वारसनि सां गहरे ॾुख ऐं अफ़सोस जो इज़हार कयो वियो आहे।